द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। सिंधी अखर खजानो 165 अॼु जा सिंधी अखर आहिनि। शागिर्दनि जो रिहायशी घर, ॿिटा कुहण, लॿाड़ी, पढ़णु या कूड़ो शान, ॿेड़ी या किश्ती, ॿेड़ीअ में सैर करणु, कंज़री, अंगी या गज। साॻिए अर्थ वारा अंग्रेजी ऐं हिंदी अखर। विद्यार्थियुनि या कमु करण वारनि जे रहण ऐं खाइण वास्ते ठाहियल जॻह खे रिहायशी घर चइबो आहे। राजनेता जो ॿिटाक हुजणु आम ॻाल्हि आहे, पर हाणे केतिरा पाण पढ़ण में बि शर्म नथा कनि। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। नंढनि ॻोठनि में मच्छीमार नंढी ॿेड़ीअ जो उपयोग कनि था। केतिरनि ई सैलानी शहरनि में तलाउ या नदीअ में ॿेड़ीअ में सैर करण जो बंदोबस्तु हूंदो आहे। अॼुकल्ह बिना पटीअ वारी कंज़रीअ जो बि उपयोग थींदो आहे। सिंधियत सुहिणी रहे।